अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिलु कंदासीं हीअ रिपोर्ट। सिंध में कोरोना जी पखेड़ रोकण लाइ लॉकडाउन जो पहिरियों ॾींहुं किथे एहतियात किथे लापरवाही। शहरनि जूं वॾियूं मार्केट्स बंदि, इंट्रा-सिटी ट्रांसपोर्ट रोकण जे लाइ पुलिस अक्सर हंधनि ते नाका लॻाए छॾिया। कराचीअ में SOPs नज़रअंदाज़, मोटरसाइकिल वारी बेल सवारीअ वारी पाबंदीअ ते मुकमल अमल न थी सघियो। हैदराबाद जी बि साॻी सूरत हाल। सखर जा अक्सर कारोबारी मर्कज़ बंदि, रोडनि ते ट्रैफिक बि घटि निकिती। लाड़काने में पुलिस दुकान बंदि कराए छॾिया। नवाबशाह में लॉकडाउन सबबि मुख्य कारोबारी मर्कज़ बंदि। छटो में बि कारोबार बंदि ऐं सिंध जे समूरनि शहरनि में दुकान न खुलिया। कंबर में लॉकडाउन वारो हुकुम नज़रअंदाज़। कराचीअ जे वापारियुनि लॉकडाउन लॻाइण वारे सिंध हुकूमत जे फ़ैसिले खे हिकु भेरो ॿीहर रद्द करे छॾियो। वज़ीर अज़म ऐं सुप्रीम कोर्ट खे लॉकडाउन ख़तमु कराइण जो नोटिस वठण जो मुतालिबो करे छॾियो। वापारी अॻुवाणनि चयो त ग़रीब माण्हू कोरोना जे करे घटि पर कोरोना सबबि बेरोज़गारीअ में वधीक मरंदा। लॉकडाउन जो फ़ैसिलो वापसि न वरितो वियो त वापारी रस्तनि ते निकिरी ईंदा। PTI जे ऐं GDA खां पोइ MQA में बि लॉकडाउन वारे फ़ैसिले खे रद्द करे छॾियो। फैसल सब्ज़वारी चयो आहे त डेल्टा वायरस जे निशानदेहीअ बावजूदि के बि क़दम न खयां विया। सिंध में लॉकडाउन वैक्सीन ऐं SOPs ज़रिए धंधो हली रहियो आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त सिंध जा हुकुमरान सूबे में लॉकडाउन करे पंहिंजो नुक़सानु करे रहिया आहिनि। दुनिया कोरोना जी पहिरीं लहर दौरान इमरान ख़ान जे स्मार्ट लॉकडाउन वारे पॉलिसीअ खे साराहियो। नयूं चूंडूं 2023 में ई थींदियूं। रावलपिंडीअ में ॻाल्हाईंदे शेख रशीद चयो त PTI ॾींहों ॾींहुं बहितरीन पोज़ीशन में साम्हूं अची रही आहे। सिंध असेंबलीअ में अपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख सिंध में लॉकडाउन खे साज़िश करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त सूबे में लॉकडाउन लॻाइणु अफ़सोसनाक आहे। कराचीअ जे करे मुल्की मईशत जो फीतो हले थो। साज़िश तहत लॉकडाउन लॻायो वियो। महांगी एलनि जी ख़रीद करण ते अपोज़िशन हुकूमत मथां सख़्त तनक़ीद। नून लीग जे सदर ऐं मुख़ालिफ़ धुर अॻुवान शहबाज़ शरीफ़ चयो आहे त ब्लूमबर्ग जी रिपोर्ट मूजिबि हुकूमत महांगी एलनि जी ख़रीद कई। हुकूमती नाअहली ऐं लालच सबबि क़ौम खे अरबे डॉलरनि जो नुक़सानु पहुतो। पीपल्स पार्टीअ जी अॻुवान शीरी रहमान चयो आहे त LNG जी मद में मुल्क खे 422 अरब रुपयनि जो नुक़सानु पहुचायो वियो। छा एहतिसाब जो इदारो हिन स्कैंडल जो पाण मुरादो नोटिस वठंदो? मोरो बाईपास में हाणे CNG वटि गैस भराइण दौरान वैन जो सिलेंडर ज़ोरदार धमाके सां फाटी पियो। धमाके में 3 ॼणा वैन ड्राइवर परवेज़ मस्तोई, CNG जे स्टेशन हेल्पर गुलाम मुस्तफ़ा सोलंकी ऐं वैन क्लीनर ज़ीशान अहमद सोलंकी ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे मोरो इस्पताल आंदो वियो, जॾहिं त शदीद ज़ख़्मी CNG जे हेल्पर गुलाम मुस्तफ़ा सोलंकीअ खे नवाबशाह इस्पताल मुंतक़िल कयो वियो। भेरिया रोड जे यासीन कॉलोनी वासी राणा इमरान राजपूत और ताणे आवाज़ ते हिरखिजी अगवा। वारसनि खां 25 लख रुपया भंग तलब। पाकिस्तान पीपल्स पार्टी नसीराबाद जे डिविज़नल सदर मीर बिलाल खान उमरानी डेराल यार बाईपास ते डेली शाखनि में पाणीअ जी खोट ख़िलाफ़ लॻल धरणे खे ख़िताब करे रहियो आहे। नवाबशाह भरिसां 60 मेल स्टाफ जे रहवासी महर बिरादरीअ जा मज़दूर पोड़ियत। फ़कीर गुलाम शबीर महर, अली अहमद महर नवाबशाह प्रेस क्लब अॻियां एहतिजाज कंदे चयो त ठेकेदार ज़मान महर 1 साल असांखे मज़दूरीअ लाइ बलोचिस्तान ऐं ईरान जे बॉर्डर ते मज़दूरीअ लाइ वठी वियो, जिते असां पंहिंजी जान जोखिम में विझी कमु कयो। फ़ी मज़दूर जी मज़दूरी 90,000 रुपया थिए थी, जॾहिं त असां 15 मज़दूर आहियूं जंहिंजी लखनि में मज़दूरी थिए थी। असांखे मुसलसिल हक़ घुरी रहिया आहियूं पर नथो हक़ ॾिनो वञे। जॾहिं त ठेकेदार अली ज़मान असां मज़दूरनि जो हक़ खाई रहियो आहे, जेको सरासर ज़ुल्म आहे। असां मज़दूरनि ते पुलिस जी मदद सां असां ते कूड़ा केस दाख़िल करे रहियो आहे। उन्हनि आला हुकामनि खां मुतालिबो कयो आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे। DC शहीद बेनज़ीराबाद ऑफिस जे माज़ूर मुलाज़िम मुश्ताक अहमद अब्बासीअ जे क़त्ल जो मुख्य जवाबदार आहे। इंसाफ़ जे मुतालिबे सबबि असांखे मोतमार धमकियूं पियो ॾिए। रेवेन्यू मुलाज़िम मक़तूल मुश्ताक अहमद जे नंढे भाउ जमालुद्दीन अब्बासी पारां समाजी अॻुवाणनि सां गॾिजी प्रेस कॉन्फ्रेंस। इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ जो मुतालिबो।
ताल के दौड़ जे इलाइक़े छचक जे रहवासी अवैस अहमद वलद फरज़ांद अली खोखर पंहिंजे दोस्त ऐं हमदर्द सां गॾिजी नवाब शाह प्रेस क्लब में संदसि वॾे भाउ मस्जिद जे पेश इमाम मौलवी बिलाल अहमद खोखर ते मुबैना वेशाणो तशदुद करे खेसि मौतमारियूं धमकियूं ॾींदड़ माफ़िया अंसरनि ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त मौलवी बिलाल अहमद खोखर वॾे अरसे खां छचक जे जामिया मस्जिद जो पेश इमाम आहे ऐं हू फी सबीलिल्लाह माण्हुनि जो रूहानी इलाज कंदो आहे। जंहिं तां डमिरजी इलाइक़े जे नामनियाद सोशल मीडिया जे कारिंदनि जी चुर्च ते गुज़िरियल शाम 5 बजे अताईं डॉक्टर नासिर कुरैशी पंहिंजे हिकु माइट जावेद कुरैशीअ खे साण करे मुंहिंजे भाउ मौलवी बिलावल खोखर खे जावेद कुरैशीअ जी ज़ाल में मौजूदु जिन कढण जो चयो। मौलवी बिलाल पारां इनकार करण बैदि मज़कूरा माण्हुनि डॉक्टर नासिर सोहेल कुरैशी अकरम कुरैशी फौजी कुरैशी गफ़ार कुरैशीअ जे पुटनि समेत 15 ॼणनि ॿीहर राति जो 9 वॻे इशा जी नमाज़ बैदि मस्जिद में दाख़िल थी मौलवी बिलाल अहमद खोखर ते डॉक्टर नासिर ऐं कुरैशी बिरादरीअ जे डंडा बिरादरी वेशाणो तशदुद कयो जंहिं ते इंसाफ़ जी घुर कई। बिरिया रोड कोरोना जी चौथी लहर सबबि ऐं सिंध हुकूमत जे ऐलान तहत मुकमल लॉकडाउन सुबुह सवेर बिरिया रोड पुलिस मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पहुची दुकानूं बंदि कराए छॾियूं। लॉकडाउन सबबि शाही बाज़ार फतेहपुर यासीन कॉलोनी स्टेशन रोड गाड़ी खाते में दुकान बंदि कराया विया। बिरिया रोड पुलिस हर हफ़्ते लॻंदड़ मालपीड़ीअ में बि आयल वापारियुनि खे वापसि रवानो करे छॾियो। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।